अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कंडियारी में ख़बर ॾींदासीं त शाहजहान मंज़ूर वसाण चेयरमैन यूसी दड़ोबازا तरफा रस्ता पीअण जे पाणी जी सहूलत लाइ नलका बिजली वारा पखा सिलाई मशीन ॻोठाणनि में विराई वयूं। वधीक तफ़सील ॾिसूं था अकील वसाण जी हिन रिपोर्ट में। जे यूसी दड़ोबाज़ार में हींअर शाहजहान मंज़ूर वसाण चेयरमैन जे तरफ़ां ही जेका आहिनि सो लाइट वारा पखा ॾिना पिया था वञनि ऐं जेको आहे सो पीअण जे पाणीअ जी सहूलत लाइ यूनियन काउंसिल यूसी दड़ोबाज़ार जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं देहनि जे माण्हुनि में ही जेको आहे सो नलका बि जेके आहिनि सो इहे विराया विया आहिनि। हिननि खां पुछंदासीं ॻोठाणनि खां त जी आई असां शाहजहान वसाण आज मंज़ूर साहब वसाण यूसी दड़ोबाज़ार उन जी महिरबानी थोरा असांखे रस्ता बि ॾिना पीअण लाइ पाणी हवा लाइ पंखो नो लाइट जो बिल्कुलु थोराइता आहियूं उन जा। असीं थोराइता आहियूं शाहजहान मंज़ूर वसाण जा। जी तव्हांजो नालो? साईं हरजीलाल। अच्छा हरजीलाल जी असां चेयरमैन जा थोराइता आहियूं। असांखे नलको ॾिनो पाणी पीअण जे लाइ उन महिरबानी जंहिंमें पखा लाइट जा ये ॾिना आहिनि बसि महिरबानी। अच्छा साईं शाहजहान वसाण जे मंज़ूर साहब जे ॻोठ मां दड़ोबाज़ार मां पखा नलका मिलिया आहिनि असांखे हिन थोराइता आहिनि महिरबानी। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ जीअं रस्ता थिया ऐं गुंदियूं थियूं। उन खां अलावा ही जेके पेडिस्टल फैन जेके लाइट वारा पखा आहिनि इहे ऐं इन खां सवाइ जेके आहिनि सो ही पीअण जे पाणीअ जी सहूलत लाइ उहे नलका ॾिना विया आहिनि हिते यूसी दड़ोबाज़ार में शाहजहान मंज़ूर वसाण जे तरफ़ां। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा शर मंठार थईम सां गॾु अकील अहमद वसाण अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।